بسم اللہ الرحمن الرحیم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والعاقبۃ للمتقین وصلی اللہ علی محمد وآل بیتہ الطیبین الطاہرین المعصومین اما بعد قال رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم من زار علیا فقد زارنی۔ ناظرین کرام سامعین محترم سلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ ناظرین کرام اج اساں پنجے موضوع فضیلت زیارت امیر المومنین ساں تہاں ساں مخاطب آہیوں۔ ناظرین ہی او امام ہے جکو امام المتقین، یعصب الدین، ناطق قرآن، امام المغارب والمشارق، امام الجن والانس، قسیم النار والجنہ، جن جی شان میں رسول ثقلین جو ارشاد تھی رہیو ہے من کنت مولا ہو فہذا علی مولا، جہ جہ جو ماں مولا انہیں جو امام علی مولا۔ جہ امام جی زیارت جی فضیلت میں امام جعفر صادق علیہ السلام فرمائن تھا قال الصادق علیہ السلام من زار امیر المؤمنین ماشیا کتب اللہ لہ بکل خطوۃ حجتین و عمرتین۔ امام صادق علیہ السلام فرمائن تھا جے کو بھی شخص امیر المؤمنین علی علیہ السلام جی زیارت کرے، اللہ تبارک و تعالی انہیں کے ہر وکھ جے بدلے میں بحج ऐं ॿिनि उमिरनि जो सवाब अता कंदो۔ ही वाहिद इमाम आहे जंहिंजी ज़ियारत ते अचण जो सवाब बि आहे ऐं ज़ियारत खां वापसि थियण ते भी सवाब आहे। ऐं ज़ियारत जी फज़ीलत में इमाम रिज़ा अलैहिस्सलाम जो इरशाद थी रहियो आहे अहमद इब्न मुहम्मद इब्न अबी नस्र बिन यब्न अबी नस्र ऐनमा कुंत फहज़ुर यौमल गदीर। इमाम रिज़ा अलैहिस्सलाम फरमाइन था ए अबी नस्र जा फर्जंद तू जिथे भी हुजी गदीर जे ॾींहं ते लाज़िमन हाज़िर थी इमाम अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत में। फ़इन्न अल्लाह यग़फ़िरु लिकुल्लि मुअमिनिन व मुअमिनतिन, अल्लाह तबारक व तआला गुनाह माफ़ करे छॾींदो हर मोमिन ऐं हर मोमिना जा, व मुस्लिमिन व मुस्लिमतिन, हर मुस्लिम ऐं हर मुस्लिमा जा। फ़क़त गुनाह न बल्कि इमाम फरमाइनि था ज़ुनूब 60 सना, 60 सालनि जा गुनाह माफ़ करे छॾींदो। व यअतिक मिनन नारि ज़िफ़ मा आतक फ़ी शहर रमज़ान। ऐं इमाम फरमाइनि था अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ॾींहं ते जहन्नम जी बाह खां एतिरनि माण्हुनि खे आज़ादी ॾींदो केतिरा माण्हू जेतिरा माण्हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त शहर रमज़ान यानी माह मुबारक रमज़ान में आज़ाद कंदो आहे। व लैलतुल क़द्र व लैलतुल फ़ित्र, ऐं शब क़द्र जी रात में जेतिरा माण्हू अल्लाह सां आज़ाद कंदो आहे जहन्नम खां, ऐं ईद फ़ितर जी रात में उन्हनि खां डबल ते यौम गदीर वारे ॾींहं ते अल्लाह साईं जहन्नम जी बाह खां बचाईंदो। इन जे करे असां चयो हुयोसीं त ईद गदीर जेका आहे वॾे में वॾी ईद आहे। मौला अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत जी फज़ीलत में रसूल सकलैन जद हसन वल हुसैन जो इरशाद थी रहियो आहे क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम मन ज़ार अलियन फ़क़द ज़ारनी। जेको भी शख्स मौला अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत कंदो उन शख्स ॼण मूं रसूल मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत कई। वमन अहब्बहु फ़क़द अहब्बनी, जेको भी शख्स इमाम अली अलैहिस्सलाम सां मोहब्बत रखंदो उन शख्स मूं मोहम्मद सां मोहब्बत कई। वमन अबग़ज़हु फ़क़द अबग़ज़नी, ऐं जेको भी शख्स इमाम अली अलैहिस्सलाम सां बुग़्ज़ रखंदो, दुश्मनी रखंदो, अदावत रखंदो उन शख्स ॼण मूं मोहम्मद सां दुश्मनी रखी ऐं अदावत रखी। अबलिग क़ौमक हाज़ा अन्नी, रसूल इस्लाम फरमाइनि था
त ही मुंहिंजो पैगाम तव्हां क़ौम ताईं पहुचाए छॾियो। वमन अताहो ज़ाइरन फ़क़द अतानी, जेको बि शख़्स इमाम अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत जे लाइ अचे ॼण उहो शख़्स मूं मुहम्मद जी ज़ियारत ते आयो आहे। व अनल मुजाज़ी लहू यौमल क़ियामत, ऐं उन ज़ियारत जो अज्र इमाम अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत जो अज्र मां मुहम्मद उन खे ॾींदुसि। व जिब्राईल व सालिहुल मुमिनीन, ऐं उन शख़्स खे जिब्राईल अमीन अज्र अता कंदो, ऐं जेके सालिह मोमिन आहिनि उहे बि अज्र अता कंदा उन मोमिन खे जेको इमाम अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत ते अचे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।